नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह जी सदारत हेठि जबरी पोरियो, चाइल्ड लेबर ऐं इंसानी स्मगलिंग बाबति जोड़ियल कमेटी जी पहिरीं गॾिजाणी डिप्टी कमिश्नर सेक्रेटरी मटियारी में थी गुज़री है, जंहिंमें मुख़्तलिफ़ कारखाननि ख़ासि तौर ते सिरनि जे भठनि, कॉटन फैक्ट्रियुनि में जबरी पोरियो, चाइल्ड लेबर जे ख़ात्मे लाइ हुकूमत पारां जोड़ियल कानून मुताबिक़ सख़्त एक्शन खणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। गॾिजाणी खे खिताब कंदे डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह समाजी भलाई, लेबर खाते ऐं समाजी तंज़ीम जी नुमाइंदनि खे मुख़्तलिफ़ कारखाननि अंदर जबरी पोरियो, ख़ासि तौर ते चाइल्ड लेबर खे रोकण लाइ कानून मुताबिक़ कार्रवाई करे जबरी पोरियो जी निशानदी करण ऐं अवाम में हिन बाबति जागरूकता पैदा करण लाइ भरपूर मुहिम हलाइण जी हिदायत कई है। हिन चयो त सिंध हुकूमत ॿारनि, मुआशिरे जे हेठे तबिके तोड़े पोरियतनि जे हक़नि जो तहफ़ुज़ करण लाइ कानून जोड़िया आहिनि त जीअं मुआशिरे जे हर तबिके जे माण्हुनि खे तहफ़ुज़ मिली सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।